नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल इतराफ़ कयो आहे त दुनिया खां कर्ज़ हासिल करण में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। वधीक कर्ज़ घुरंदे शर्म अचे थो। कॾहिं कंहिंखां फोन कराइणी पवे थी त कॾहिं वरी कंहिंखां। इमरान ख़ान मुल्की कर्ज़ बीणो करे वियो आहे। मुल्क खे ॾेवालो थियण खां बचाइण लाइ ॾुखिया फ़ैसिला कया विया आहिनि। IMF खां कर्ज़ हासिल करण में अघ भराई थी आहे। डॉलर जे अघ में हुकूमती कोशिशुनि सां घटिताई थिए। सेप्टेम्बर ताईं ॾुखियायूं बरक़रार रहंदियूं। कोरोना वायरस दौरान सस्ती गैस ख़रीद न कई वई। मुस्लिम लीग नून दौर जी गैस मुल्क खे बचाए रही आहे। तहरीक इंसाफ जी फॉरेन फंडिंग केस जी जांच में वधीक अघ भराई। क़ौमी असेंबली जो गुणो स्पीकर असद कैसर FIA में तलब 11 अगस्त ते KP ऑफिस में पेश थी वज़ाहत करण जी हिदायत। JWC तरफ़ां मज़लूम ऐं पीढ़ियल तबके जे हक़नि लाइ जिदोजहद तेज़ करण जो ऐलान। थरपारकर मिठी उमरकोट में मंशियात जे ख़ात्मे लाइ कोशिशूं तेज़ करण जो फ़ैसिलो। जंगली जीव जे नस्ल कशी रोकण लाइ बि हिकमत अमली जोड़ी वेंदे। ज़ुल्फ़कार ख़ासकर इहो चवणु आहे त JWC जो मंशूर ई ग़रीबनि ऐं मिस्कीननि जी मदद करणु आहे। हमेशह मज़लूम माण्हुनि सां हर ॾुखे वक़्त में गॾु आहिनि ऐं रहंदा। घोटकी पुलिस खंभियल 2 नौजवाननि मां हिक खे मुबैना मुक़ाबले में मारे छॾियो। मारिजी वियल नौजवान जी मजीद शर तौर सुञाणप। पुलिस दावा कई आहे त मजीद शर मुक़ाबले दौरान पंहिंजे साथियुनि जी फायरिंग में मारिजी वियो आहे। मीरो खान में PP सिटी सदर जे पुट जी फायरिंग में नींगर ज़ख़्मी थियण वारे मामले जो जिरगो मीर नादिर मक्सीअ जी सरपंचीअ हेठि। जिरगे में जवाबदार धुर ते 25 लख रुपया ॾंड। प्रियाले वेझो सोनोवार शाख के लॻियल घारो चौथे ॾींहुं बि बंदि न थी सघियो। आबादगारनि घारो बंदि करण लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। करीम बख़्श खोसे वेझो गड़ी हसन के RD 37 फाल वटां 50 फुट घारो 100 एकड़ फसल पाणी हेठि अची विया।